अस्सलाम वालेकुम संगत। हींअर मां रोल कार जे लाइ तयारु थियो आहियां ऐं नओं बूट जेको आहे सो मां वर्दी गोदाम तां वठी आयो आहियां जैकबाबाद मां। ऐं मां अॼु पहिरियों ॾींहुं हुयो हिन खे थोरो साफ़ु करे मां बूट पातो आहे। बूट जी हालति ॾिसो, हे बूट पाइण सां ॾिसो कीअं थी वियो आहे। हे बूट पातो आहे मां, हे ॾिसो, हे बूट यार ॿुॾी मरण जो मक़ाम आहे असांजे इदारे जे लाइ। हे ॾिसो, हे असांखे कहिड़ा बूट ॾिना वञनि था। हे जेको मां झटि पातो आहे, 2 मिंट बि न थिया आहिनि, अञा तरो बि मेरो न थियो आहे। तव्हां ॾिसो था हे बूट जी हालति न। हे हाणे हे बूट अहिड़ो असांखे मटीरियल ॾींदा त पोइ इन खां पोइ ॾिनी न वञी पैसा खाइनि बसि ऑफिसर। ॿियो हाणे छा था चई सघूं हुकूमत खे। यार अफ़सोस आहे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, ख़ुदा जो कसम। हे जैकबाबाद जो वर्दी गोदाम आहे। अलाए केतिरनि सालनि खां वठी उते बूट पिया आहिनि, असांखे ॾिन कोन था। जैकेट जे लाइ 2016 जो मां भर्ती आहियां। 2016 में मूंखे जैकेट मिली आहे, त जैकेट कोन थी मिले हिन वक़्त ताईं। हे कल्ह मां 3 ॾींहं वियो आहियां वर्दी गोदाम ते, चई जैकेट न आहे। जैकेट न ॾिनी अथऊं, BDM बूट मूंखे ॾिनो अथऊं, जेको अॼु मां बूट पातो आहे। रोल कार जे लाइ तयारु थियो आहियां। हे बूट पाई सिर्फ़ु बाइक कढी आहे ॿाहिरि त मुंहिंजो बूट खुली वियो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे यार, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे तमामु। हे असां आख़िर कयूं त कयूं छा, अफ़सोस आहे।